वकील मैं हर जो वकील मैं अल्लाह न जात हमारे था हेर सब में है अब्दुल खपे अब्दुल खपे इंसाफ खपे इंसाफ खपे हर वकील इंसाफ खपे इंसाफ वकील मैं हर इंसाफ खपे वकील इंसाफ खपे इंसाफ खपे अगर जमीन है इंसाफ खपे इंसाफ खपे इंसाफ खपे असांजो पुट सदाम उर्फ समद हुसैन क़त्ल कयो। 4 जवाबदार जान मोहम्मद, सिराज, इम्तियाज़, मीर। अॼु ये चारई जवाबदार दादन मंगसी वकील सां गॾु 3 बजे असां ते हमिलो कयो अथनि। ॻोठ हथियार खणी स्कूटरनि ते चढ़ी अचे असांखे मौतमार धमकियूं था ॾियनि त केस खणो मारींदासूं। असां उन्हनि जो वीडियो बयानु कयो आहे जेको ॾेखारियूं था पिया। प्रेस क्लब कई आहे। असां सां ज़ुल्म कयो अथनि। मेड़ में घर अथनि सन अहमद कानून वेठा आहिनि। असां ठारूं ॾे पर उते अचे असां सां ज़ुल्म कयो अथनि। हथियार खणी तव्हां पाण ॾिसो मथे चाढ़ियो। असां सां ज़ुल्म कयो अथनि। असांखे इंसाफ़ थिए बा। चढ़ी अचे उते अचे वॾेरो वा सिराज जो तूं पाण ॾिस पंहिंजे ये मेड़ जा विछल सन अहमद अली कालोनी अॼु असांजे ॻोठ हथियार खणी आया आहिनि झेड़े ते जे मुंहिंजी माइन क़ुरान शरीफ़ खणी असांखे बचायो। घड़ियूं माइन कयूं आहिनि ऐं हुननि पंहिंजे स्कूटरनि ते तव्हां वीडियो ॾिसो फिरनि था पिया। दादन मंगसी खे मोज़र जेको वकील आहे दादन मंगसी उनखे मोज़र उन्हनि खे दुनाली बंदूक जानमंद खे उनखे हिकु नाली औज़ारनि जे ज़ोर ते अॼु असांजे ॻोठ पहुता आहिनि सर। असां सां ज़ुल्म आहे। बचो बि असांजो मुंहुं आहे। FIR मुंहिंजी थियल आहे। मुंहिंजो केस थो हले पियो। चइनी माण्हुनि ते हीअ FIR आहे। अॼु असां सां ज़ुल्म कयो अथनि। ॻोठ आया आहिनि। मेहड़ जा माण्हू थी अॼु असांजे ॻोठ आया आहिनि। असांखे मारण पिया चाहिनि। मायूं क़ुर खणी बीठियूं आहिनि। ख़ुदा जे वास्ते असांजो इंसाफ़ थिए। असां सां ज़ुल्म था पिया कनि ऐं जेको झेड़ो कयो आहे अॼु वकील कयो आहे जेको दादन मंगसी वकील आहे वठी अचे औज़ार खणी अचे वकील उते पाण बीठो आहे। उनजी फोटूं आहिनि तस्वीरूं अथनि। असांजे छोकिरे हुननि जी मूवी भरी आहे। उन्हनि असां सां ज़ुल्म कयो आहे। वकील खे मोज़र असां उहा भराई बि खणी आया आहियूं। असांखे इंसाफ़ खपे।